शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा बाबा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। सदा सर्व जे लाइ सुठो सोचण वारी। अगरि मूंखां कोई भूल थी हुजे त मूंखे क्षमा कजो बाबा। मूंसां गॾु सदा रहिजो ताकी मूंखां कोई ग़लती न थिए। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा बुराई जी रीस खे छॾे करे अच्छाई जी रेस करो। सदा बुराई जी रीस न करो। माण्हू बुराई जी रीस कंदो आहे न, भई हिन ईअं कई त मां बि ईअं कंदुमि। चईं न हिन जो ईअं कई त तव्हां हिन खे कुझु बि न चयो, मूंखे छो था चओ? भई हुन त ग़लती कई। भई ग़लति कमु खे असां कॉपी छो करो? साम्हूं वारे जो ग़लती कई त असां बि उअं ई करो न। जीअं ॾिसो अॼुकल्ह माण्हू कपिड़ा कीअं था पाइनि, फटल कपिड़ा न। चईंदा अॼुकल्ह जो फैशन आहे, वरी नाम शाली न आहे न, अॼुकल्ह जो फैशन आहे। भला हिकु ग़लती करे थो त सभु ग़लती करनि, है न। त माण्हू चवनि था न, भई हीअं थिए थो दुनिया में, हीअं गड़बड़ी थिए थी, हीअं गड़बड़ी थिए थी। अॼु माण्हू हिकु ग़लती करे थो, हिकु ख़राबु कपिड़ा पाए थो, हिकु जीवन में ख़राबु कमु करे थो त चईं हिन जो कई त मां बि करां। सुठी ॻाल्हि में बि रीस करो न, सुठी ॻाल्हि में बि रीस करो। अॼु चईंदा कि ख़ासि कर जेकी नुंहरियूं हूंदियूं आहिनि न, उहे छा ॾिसदियूं आहिनि, भई हिननि पंहिंजी धीअरुनि खे हीअं ॾिनो, मूंखे न ॾिनई। पंहिंजी धीअरुनि खे हीअं ॾिनो। अॼु धीअरूं जेतिरो घर जो कमु कंदियूं आहिनि ओतिरो नुंहरियूं कंदियूं आहिनि, है न। कंदियूं हूंदियूं लेकिन रोई रोई करे। मैक्सिमम 90% नुंहरियूं रोई रोई करे कमु कंदियूं आहिनि। ख़ुदि खे नौकराणी सम्झी कमु कंदियूं आहिनि, बोझ सां कमु कंदियूं आहिनि। अॼु धीअ खे माण्हू त बि चई छॾे, लेकिन नुंहं खे ईअं चईंदो, है न। नुंहं खे चए त उहा ॿुधाए ॾे। हर हिकु ॻाल्हि में असांखे बुराई में, ऐं ॾिसो हर हिकु जो भाग्य हूंदो आहे, हर हिकु पंहिंजे भाग्य जो खाईंदो आहे। हिन करे कॾहिं बि कंहिंजे जीवन सां असांखे रीस करणी ई न आहे। बुरी ॻाल्हियूं त न करणियूं आहिनि, लेकिन असांखे जेकी हुननि जी जीवन में अगरि कोई कंहिंखे चीज़ ॾिए थो, ॾिसो तव्हांजे भाग्य में हूंदो न त तव्हांखे कीअं बि करे मिली वेंदो। तव्हां हीअं सोचे छॾियो माण्हुनि जो अधु जीवन त ईअं ई ख़राबु थो थी वञे। कीअं ख़राबु थो थिए? रीस में। भई ईअं थो करे, ईअं थो करे, ईअं थो करे, है न। त उहा रीस में ई पंहिंजो जीवन हले थो उन्हनि जो, त माण्हुनि खे मज़ो ई नथो अचे। हर हिक खे ॿिए जी प्लेट में, भले ॿिए जी प्लेट में कचिरो ई छो न आहे न, लेकिन उनखे उहा ई प्लेट जी चीज़ियूं सुठी थी लॻे, है न। पोइ ऐं माण्हू खे इहो बि नथो लॻे कि भई हा ठीकु आहे, ख़राबु आहे न। उन्हनि खे लॻंदो न हुन वटि हुई न त मूं वटि बि हुजणी खपे। हुन ईअं कई न त मूंखे बि करिणो आहे। चाहे घर में भेणियूं छो न हुजनि, भाउर ई छो न हुजनि, है न। कई माण्हू
कि कंहिंसां रीस ॾाढी कंदा आहिनि, लेकिन बाबा अॼु चवनि था कि बुराई जी रीस न करो, अच्छाई जी रेस करो। भई हुन अगरि हीअं कई त मां बि हीअं कंदमि, सुठी ॻाल्हि आहे। हीअं करो न, भई माण्हू चवंदा आहिनि न, हुन मूंखे गारियूं ॾिनई न त मां डबल ॾींदीमांसि। त उहो ई अगरि हुन अॼु सुठो कमु कई त हुनखे किराइण जी कोशिशि न करो, तव्हां ॿियो डबल सुठो कमु करे ॾेखारियो। माण्हू छा कंदो आहे, हिकु त बुराई में डबल कंदो आहे। भई हुन हिकु गारियूं ॾिनई त मां 10 गारियूं ॾींदमि, डबल जा बि 10 गुना ज़्यादा। ऐं अगरि कोई सुठो कमु कंदो न त हुनखे किराइण जी कोशिशि कंदा, भई ॾिस हिन हीअं कई, मां हीअं कयो, हुनखे ख़तमु करे छॾींदा, मतिलबु हुनखे हेठि ॾेखारण जी कोशिशि कंदा। त बाबा अॼु असांखे जीवन में सुठी रीति जीअण जे लाइ असांखे शिक्षा ॾियनि था कि अॼु जी शिक्षा छा आहे कि कॾहिं बि जीवन में कंहिंजी बि ग़लती ॾिसी, कंहिंजे बि ख़राबु शब्दनि खे नोट करे, कहिड़ा बि जीवन में कुझु बि ग़लति सलत करनि था त उन्हनि खे ॾिसी करे हीअं न ॾिसो, भई हीअ बि त हीअं थी करे त मां बि हीअं करां बुराई में। सुठी ॻाल्हियुनि में बाबा चवनि था रेस करो। ॿियो बाबा अॼु असांखे छा था चवनि कि जीवन में सदा ई यादि रखो कि असांखे छा करिणो आहे, हर हिक खे कोई न कोई गिफ्ट ॾियणी आहे। जीवन में हर हिक खे कोई न कोई गिफ्ट ॾियणी आहे। कीअं गिफ्ट ॾियणी आहे, भई कंहिंखे भई स्थूल चीज़ूं न, भई माण्हू सोचता आहिनि असां स्थूल चीज़ ॾिए, कई माण्हू चवंदा आहिनि कि हेॾे वॾे घर वारे माण्हुनि जी शादी आहे, असां त अहिड़ा कपिड़ा पाए था वञूं, असां त अहिड़ो नंढो गिफ्ट ॾिनो, है न। लेकिन अॼु जीवन में माण्हुनि खे स्थूल चीज़ुनि जी कमी न आहे, लेकिन माण्हुनि खे छा खपे, आशीर्वाद खपे, है न। हर हिकु माण्हू खे अॼु छा खपे, आशीर्वाद खपे, दिलि जो आशीर्वाद खपे, है न। दिलि जो आशीर्वाद खपे, उन्हनि खे दुआयूं खपनि, भई असां कंहिंखे चऊं कि हा तूं सुखी थी वञे। ॾिसो अगरि कोई सम्झो तव्हां कंहिं शादी में वञो था, अगरि तव्हां उन्हनि खे आशीर्वाद ॾेई अचो दिलि सां कि कॾहिं लड़नि न, सुखी रहनि, हिक ॿिए सां ठही रीति रहनि, पंहिंजे परिवार वारनि सां गॾु रहनि, त हीअं अगरि कोई आशीर्वाद दिलि सां ॾेई अचे, हुनजो आशीर्वाद उन्हनि खे लॻी वियो, भले उन्हनि खे पतो न लॻे कि असांखे कीअं आशीर्वाद ॾिनो, लेकिन चइण में त ईंदो न, हा असांजे मथां वॾनि जो आशीर्वाद आहे, अलाए कंहिंजो आशीर्वाद आहे जो अञा ताईं असां ठहियल आहियूं, सुठी रीति ठही करे असांजो जीवन सुठो हुयो। त भले ई कंहिंखे पतो नथो लॻे तव्हां आशीर्वाद कयो, कंहिं कयो, लेकिन तव्हांखे उन जे बदिले जॾहिं उहो चईंदा आहिनि न कि उन्हनि जो शुक्रिया, त उहो तव्हांजी आत्मा में उहो पुण्य जो खातो जमा थी वेंदो, है न। उहो पुण्य जो खातो जमा थी वेंदो। हिन करे कॾहिं बि असांखे इहो बि न सोचिणो आहे भई असां हिननि खे आशीर्वाद ॾियूं था त चऊं तव्हां ख़ुशि रहो, सुखी रहो, त उहो बि तव्हांखे चवनि कि हा तव्हां असांखे आशीर्वाद ॾिनो न, इन करे कमु थी वियो। इहे त पोइ हुते जो हुते खाई छॾियो, भई हाणे आशीर्वाद ॾिनो, हाणे कीअं असांखे शुक्रिया चई कि शुक्रिया, ऐं असां ख़ुशि थी वियासीं, कंहिंजो कमु ठही वियो या उन्हनि चयो शुक्रिया, असां ख़ुशि थी वियासीं, त मतिलबु हुते जो हुते असां छा कयो, उहो आशीर्वाद खाई छॾियो, त मतिलबु फल मिली वियो, हुते कचो फल खाई छॾियो। और ॾिसो असां गुप्त ई गुप्त अगरि सभिनि खे आशीर्वाद ॾींदा वञूं, अॼुकल्ह छा खपे माण्हुनि खे, ॾिसो अॼुकल्ह माण्हू एॾी महांगियूं अहिड़ा वैराइटी टाइप ऑफ प्रोग्राम करे शादियूं थो करे, है न। त माण्हुनि जी त नज़र त लॻंदी ई हूंदी, नज़र मतिलबु कि अरे हेॾी सुठी हुई, हीअं हुयो, है न। त छा थींदो आहे कि हा चईंदा त आहिनि ॾाढो सुठो हुयो, त हिन सां न कई बार कंहिंजी बुरी नज़र बि हूंदी आहे, भई असांखे हीअं न ॾे, हिननि जो बुरो थिए, हीअं थिए हूअं थिए,
त उहो छा थींदो आहे, ऐं असां हुनखे एक्सेप्ट करे वठंदा आहियूं न कॾहिं कॾहिं की हा असांजो प्रोग्राम त ॾाढो सुठो थियो, ईअं थियो। त हिन जे कारण बि असांजी आत्मा जी शक्ति ख़तमु थी वेंदी आहे, उहा बुरी शक्ति असां ते हावी थी वेंदी आहे। त किथे किथे असांजो बुरो थियणु शुरू थी वेंदो आहे। तॾहिं माण्हू चवंदा आहिनि न हेॾो सुठो प्रोग्राम कयो न, कंहिंजी नज़र लॻी वई हूंदी, कंहिंजी नज़र मतिलबु कि कोई न कोई कंहिंजे लाइ बुरी सोच सां हुन प्रोग्राम में वियो, या कंहिंखे तव्हां पैसा न ॾिना हूंदव, कंहिंजी मदद न कई हूंदव, तव्हां एॾी आराम सां प्रोग्राम था करो, है न। त उन्हनि जी बुरी मन जो दुख तव्हां उन वटि वेंदो आहे, उन माण्हुनि वटि, उन परिवार वारे वटि, त बुरो थी वेंदो आहे, है न। त हिकु त बाप त माण्हू सोचनि कि असां सुठो वॾो कमु करो ई न, छा पैसा आहिनि त करूं, हा करो, पर हिन में पोइ तव्हांखे भॻवान खे सुठी रीति यादि करे हलिणो आहे, ताकी सभिनि सां सुठी रीति माण्हू कुझु बि करे कुझु न कुझु रहिजी वेंदो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, असांखे न पतो कंहिंखे बुरो लॻियो, लेकिन भॻवान जे अॻियां चओ भई अगरि असां सां कोई भूल थी हुजे त असांखे क्षमा करो, भई सभिनि सां असां क्षमा था मांगूं। त ही गुप्त वे में बि थींदो आहे, हीअं न की असां साम्हूं ई साम्हूं कंहिंखे आशीर्वाद ॾियूं, कंहिंजे लाइ दुआ करूं, गुप्त बि करे सघंदा आहियो तव्हां, कि असां गुप्त क्षमा मांगे छॾूं, त उहो हल्को थी वेंदो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में न हिन समय माण्हुनि खे हर हिक खे कहिड़ी गिफ्ट जी ज़रूरत आहे, दुआनि जी गिफ्ट जी ज़रूरत आहे। भई ये सुखी रहे, ये शांत रहे, ये ख़ुशि रहे, हिननि जो जीवन सुठो रहे, इहे दुआयूं असांखे हर हिक जे लाइ करणियूं आहिनि। कोई बि तव्हां सां मिलणु अचे थो या तव्हां कंहिंसां मिलो था, तव्हां सम्झो असां वटि त कुझु आहे न, उहे सम्झनि असां वटि त कुझु आहे न हिननि खे ॾियण लाइ, कोई ॻाल्हि कोन्हे, हुननि जे लाइ दुआ करे छॾो भई इहे सदा सुखी रहे, है न। अॼु अगरि कंहिंखे सिर्फ़ु इहे ई आशीर्वाद ॾियो न, तव्हां सदा स्वस्थ रहो, ख़ुशि रहो, त उन्हनि खे फीको फीको लॻंदो, चईंदा कुझु ॾेई त न विया, बसि ईअं चई आहे। इहो चइण ई त हुन चई तव्हांखे दिलि सां अगरि कोई चए तव्हांखे कि तव्हां सदा ख़ुशि रहो, सुखी रहो, त तव्हांखे ख़ुशी कंहिंसां मिलंदी, उहो चीजूं तव्हां वटि अची वेंदियूं। तव्हांखे सुख कंहिंसां मिलंदो, उहो चीजूं तव्हां वटि अची वेंदियूं। त हिन रीति असां हिक ॿिए खे, ज़रूरी न आहे कि असां ई कंहिंखे चीजूं वठी ॾियूं न, लेकिन असां कंहिंजे लाइ दुआ कई त हुन वटि उहो सुख जी चीजूं, उहो ख़ुशि रहण जी ॻाल्हियूं, उहे सभु हुनखे मिली वेंदियूं, फैसिलिटीज़। त हिन रीति हिक ॿिए खे हमेशह गिफ्ट ॾींदा रहो, सहयोग ॾींदा रहो, हिक ॿिए जे लाइ सुठो सुठो सोचंदा रहो, ईअं ई जीवन बीते त सुठो आहे। बाक़ी अगरि माण्हू टेंशन में उल्टो सुल्टो सोचे करे जीवन बिताए थो, त ख़ुदि जो जीवन बि ख़राबु, ॿिए खे बि असां नेगेटिव एनर्जी पहुचायूं था न। ऐं इहे ई असां सोचूं भई कोई कहिड़ो बि आहे, कंहिं ग़लती कई, छा बि कयो, अगरि असां इहे ई सोचूं भई हिन जो कल्याण थिए, इहे बि सुखी थिए, हिन जो भलो थिए, बसि, ऐं असां पंहिंजे पाण में मस्तु, असां बि हल्का थी वेंदासीं, उन्हनि वटि बि सुठी एनर्जी वेंदी, फ्री थी वियासीं न। ऐं इहे असां सोचूं भई हिन में सां ईअं कई, हिन में सां ईअं कई, हिन में सां ईअं कई, अहिड़ी, त असां बि नेगेटिव सोचूं, हुन वटि बि नेगेटिव एनर्जी फैलाई, घर में बि फैलाई, त ॿियो दुख जो वायुमंडल वधिजी वियो, पोइ प्रॉब्लम ई प्रॉब्लम, असांजे लाइ बि प्रॉब्लम, हुनजे लाइ बि प्रॉब्लम। त छॾो त छुटे, चईंदा आहिनि न, छॾो त छुटे, कीअं छॾो त छुटे, चलो हिन जो कल्याण थिए, भलो थिएसि वीचारे जो, है न। कंहिं बि ॻाल्हि जे कारण अगरि तव्हांखे तकलीफ़ थी थिए, प्रॉब्लम थी थिए, तव्हांखे सुठो नथो लॻे, कंहिं तव्हांखे कुझु बि चयो, है न, तव्हांखे कुझु घाटो पइजी वियो, कोई चीज़ ख़राबु थी वई, छा बि थियो, लेकिन असांखे हमेशह पॉज़िटिव सोचे करे ॻाल्हि खे ख़तमु करिणो आहे। सम्झो कोई तव्हांखे अॼु उल्टो सुल्टो चई वियो त चई वियो, हाणे असां अहिड़ा आहियूं थोरी, है न,
चलो इन जो बि भलो थिए, हीअ बि वीचारी इहा आत्मा बि शांति थी वञे, इहे बि सभु दुखनि सां दूरि थी वञे। बसि एतिरो चई ॾिसो, हा, भॻवान खे यादि करे एतिरो चई ॾिसो। ऐं हमेशह सम्झो भई कोई बि असांखे कुझु उल्टो सुल्टो चई थो वञे त असां आहियूं छा, है न। अगरि असां आहियूं, असांखां थी वियो कमु त बि कोई ॻाल्हि कोन्हे, त बि भॻवान सां क्षमा मांगे भई मूंसां इहो कमु थी वियो, सॉरी, उहो मूंखे ॾह गारियूं ॾियो, हुनजो बि भलो थिए, हुनखे बि क्षमा कजो, बसि थी वियो, छॾो त छुटे। जेतिरो जल्दी छॾींदव न ॻाल्हियुनि खे, ओतिरो तव्हां बि छुटी वेंदव, साम्हूं वारो बि छुटी वेंदो, है न। कोई बि तकलीफ़ आहे जीवन में, चाहे पढ़ाई लिखाई जी, चाहे धन जी, चाहे स्वभाव संस्कार जी, हर हिकु ॻाल्हि में यादि रखो कि छॾो त छुटे, है न। पढ़ाई अगरि ॿार नथो पढ़े, ईअं नथो करे, शिकायतियूं थी अचनि, ईअं थी करनि, चल ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, जेतिरो टीचर खे बि चओ ठीकु आहे मैम, असांखे कोई प्रॉब्लम न आहे, जेतिरो पढ़े थो न ओतिरे में असां ख़ुशि आहियूं, बसि ठीकु आहे, ॻाल्हि ख़तमु। त उहो ज़्यादा जल्दी अॻियां निकिरंदो। तव्हां ॾिसो, अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि सां परेशान आहियो न, पढ़ंदो न आहे, इहे नथो करे, अॼु खां सोचो मुंहिंजो ॿारु जेतिरो पढ़ंदो आहे ॾाढो सुठो पढ़ंदो आहे, टीचर खे कल्ह ई चई अचो मैम तव्हां अॼु खां मूंखे हिन जी शिकायत पढ़ाई जे लाइ न कजो। हा, कोई शैतानी करे थो त असां हुनखे चऊं पई ॾिस ईअं न कर, ज़्यादा ई नथो वञे त छा कंदव, ज़्यादा ई उल्टो सुल्टो हरकतियूं करे थो, शैतानी थो करे, त अॼुकल्ह घर में बि पढ़ाई थींदी आहे, चल तूं घर में वेही पढ़ाई कर, है न। जेतिरो हर हिकु ॻाल्हि जो सोल्यूशन आहे, लेकिन अगरि तव्हां ज़िद कंदव न ईअं ई थिए त उहो त तव्हांजी ज़िद आहे, है न। हाणे रबड़ त एतिरो ई खिचजंदो, तव्हां चईंदो न इहे ज़्यादा खिचे त या त टुटी पवंदो या उहो लॻंदो आहे हिकदमि सां, है न, या त तव्हां ई थकी वेंदव न खिचे खिचे करे, या त उहो टुटी वेंदो या हिकदमि सां हथ मां छॾामिजी वियो त लॻी वियो न। त इहा असांजी ज़िद हूंदी आहे भई अॼु असां माई खे चऊं था न तूं एतिरो कमु हीअं कर, एतिरो कर, हीअं कर, उहो नथी ॿुधे, है न। पैसा वठण लाइ त ॾिसो हर हिक खे पैसा था खपनि, त तव्हां छा कंदव, चल ठीकु आहे, या त कढी छॾो, लड़ाई झगड़ो न करिणो आहे असांखे, या त कढी छॾो या जो करे थी हुन में ख़ुशि रहो, छा कंदा, है न। हिकु बार चओ, ॿ बार चओ, बार बार चईंदासीं त ॾिसो हिकु त झाड़ू पोचे वारी आहे न, हर हिकु इंसान जो ख़ुदि जो मान बि हूंदो आहे, सम्मान बि हूंदो आहे, है न। असां ॾिसूं था ठंडी बि आहे, लेकिन गर्मी में बि अगरि उहे नथा ॿुधनि, नथा सम्झनि त ॾिसो हुननि जी बुद्धि एतिरी ई आहे न। अॼु हिकु इंसानु पंहिंजे घर जूं जेकी साफ़ सफ़ाई हूंदी आहे न उहो ख़ुदि बि कंदो वेही करे, ऐं जंहिंखे लॻंदो चल ठीकु आहे जीअं थी करे वञे ठीकु आहे, त उहो चुपचाप वेही रहंदो, ऐं कंहिंखे लॻंदो की न मां पैसा ॾियां थी न मां कराई न, त हुनजे घर में सॼो ॾींहुं चिकचिकी रहंदी, छो जो अधु ॾींहुं त माण्हुनि जे घरनि में माई ई रहंदी आहे। हा, अॼुकल्ह माइनि पंहिंजे घर में आहे न माइनि जे हवाले थी वियो आहे, न ॾिसो ईअं त उहो हुननि जे अहिड़े घर जो सुख न वठनि, कम से कम ईंदियूं घर जो हुन घर जो सुख थी वठनि न, उहा आराम सां कमु करनि थियूं। त हिन करे बाबा चवनि था ॾिसो हर हिकु ॻाल्हि जो सल्यूशन हूंदो आहे, तव्हां चाहियो त पंहिंजे जीवन में ॾाढो सुख शांती सां जीवन जी सघंदा आहियो, हाणे उहो तव्हांजी मर्ज़ी न। अॼु आए दिन कोई न कोई शरीर छॾे ई थो, छॾे, हाणे असां छा करूं, असां थोरी कंहिंखे उहो करे सघंदा आहियूं न। हिकदमि सां कोई बीमारी थी वई, हिकु थी वियो हिकदमि सां कोई बीमारी थी वियो, इंसानु शरीर छॾे त हुन में छा कंदासीं। हाणे हिकु थींदो आहे की माण्हू सोचदा आहिनि न खाओ पीओ ऐश करो, जॾहिं मरणो हूंदो मरी वठंदासीं त मरो वञी, असां छा करूं वेही करे, तव्हांजे पुठियां रोऊं वेही, है न। त माण्हू चईंदा आहिनि हिननि खे दुखी न आहे, त छा करो, ठीकु आहे, अगरि हुननि असांखे शरीर ॾिनो, असांजे माउ पीउ हुया, हुननि खे खाइणो पीअणो हुयो, हुननि असांखे शरीर ॾिनो त ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, असां बि त हुननि खे ख़ुशी ॾिनी न, ऐं असां त न चयोसीं असांखे पैदा करो।
हर हिक जो जीवन ॾिसो, हर हिक आत्मा जे भाग्य में छा लिखियलु आहे। माउ पीउ त सोचंदो न इहे मुंहिंजो ॿारु मुंहिंजे हिसाब सां ई हले, है न। लेकिन आत्मा त परमात्मा जी आहे। हाणे उहो पिछले जन्मनि में अलाए छा छा कर्म करे आई आहे, हुन अलाए कंहिंखे दुख ॾिनो अथई, अलाए कंहिंसां हुनजो हिसाबु किताबु आहे। तव्हां सां जेतिरो हिसाबु किताबु हूंदो उहो ओतिरो हुन हिसाब सां कंदी। कई बार जनम ते ई ॿार जी पालना कोई ॿियो ई कंदो आहे, माउ पीउ हूंदे हुए बि, त हुनजो पार्ट एतिरो ई हुयो जनम ॾियण जो, हुनजो पालना जो हुयो ई न। त हिन में रोई करे बि छा करूं। ॾिसो, हर हिकु ॻाल्हि में अगरि तव्हां जेतिरो ॻाल्हियुनि खे हल्को खणंदव न, हल्को रीति खणंदव, त ओतिरो जल्दी तव्हां पंहिंजे जीवन में अॻियां निकिरंदव। अगरि तव्हां ॻाल्हि खे जेतिरो भारी रीति खणंदव, प्रकृति जो नियम आहे, इहे नियम आहे त नियम आहे ई सही, कर्मनि जी गति आहे त आहे ई सही। कोई कंहिंजे लाइ बुरो सोचंदो त हुनजो बुरो थींदो ई सही। हाणे असां हिन में वेही रोम असां ईअं छो थियो, हाणे तव्हां हिन जन्म में त ॾाढा सुठा आहियो, लेकिन पिछले जन्मनि जो थोरी पतो आहे कंहिंखे कि तव्हां छा करे आया आहियो। त हिन करे जीवन में असांखे सदा ई छा यादि रखिणो आहे, छॾो त छुटे, ॻाल्हि खे छॾे छॾो। इंसान खे शिक्षा ॾिनी या त तव्हां ख़ुदि हुनखे हथु पकड़े करायो, हा, लेकिन तव्हां शिक्षा ॾिनी, हुनजे लाइ सुठो सोचो। हाणे ॾिसो, ॿार चवनि था असां ॿाहिरि पढ़णु वञूं, ठीकु आहे, तव्हां ॾिसो त एतिरो लाइक़ु न आहे, लेकिन इहो ॿाहिरि पढ़ण जी ज़िद थो करे, त तव्हां छा कंदव? सम्झाईंदव, कंदव, न मञंदो त चलो ठीकु आहे, ज़्यादा ई अगरि कुझु करे न करे थो, उल्टो सुल्टो वरी कुझु चए थो करे थो, चल ठीकु आहे वञ ॿाहिरि, छॾे ॾियो हुनखे। लेकिन हुनजे लाइ दुआयूं कंदा हलो कि हुनजो भॻवान जे अॻियां हुनजे लाइ दुआ कंदा हलो, हुनजे लाइ सुठो सोचंदा हलो, पोइ आपे ई हुनजे दिमाग़ में उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी, न आपे ई हुनजे दिमाग़ में उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी कि छा करिणो आहे, है न। त हिन करे जेतिरो असां ॻाल्हि खे माण्हुनि खे पकड़े वेहींदा आहियूं न, तव्हांजी नुंहंरूं नथियूं ॿुधनि, नथी करनि, नथियो घर साफ़ सफ़ाई करनि, तव्हांखां जेतिरो थिए थो ठीकु आहे, छॾे ॾियो, है न। त इहे जीवन में जेतिरो असां इहा ॻाल्हि खे धारण कंदासीं कि असांखे हिक ॿिए जे लाइ हिकु छॾे ॾियो, मतिलबु ईअं न कि असां चऊं भाड़ में वञे, मरे वञे, हीअं न चइणो न। कई बार माण्हू सोचजे न भाड़ में वञे, मरे वञे, निकिरी वञे, अहिड़ा बुरी सोच सां न छॾो। तव्हां चओ भई हिन जो बि कल्याण थिए, चलो हिन जो बि भलो थिए, है न। नुंहुं ॾाढो ई परेशान थी करे, नथी मञे, चओ चल हिन जो बि कल्याण थिए, हिन जो बि भलो थिए, हीअ बि पंहिंजे जीवन में ख़ुशि रहे, है न। बसि हीअं न चओ चल ॿुधे नथी मरे वञे, भाड़ में वञे, हीअं थिएसि, हीअं न छॾो। हीअं त पोइ ॾिसो था हुनखे, हुनजे लाइ बुरी सोच सां हुनखे कयो त पोइ कल्ह जो बुरो थी बि वियो। अॼुकल्ह माण्हू आहिनि न ॾाढो परेशान थींदा आहिनि न, त कंहिंखे चईंदा आहिनि तूं मर वञी तंहिंखां, त पोइ जोश में वञी करे अॼुकल्ह त मरण जा त ॾाढा ई साधन आहिनि, उहो करे वठंदा आहिनि। चई हिन पोइ लिखी वेंदा आहिनि, हीअ चए थी मूंखे कि मर वञे त मां मरां थो वञी करे, अरे ॿियो ई असांजे मथां दोष। पंहिंजी सुठी सोच सां छॾे छॾो, भॻवान भरोसे छॾे छॾो, भॻवानु हिन जो भलो करे, भॻवानु हिन जी रक्षा करे, है न। त उहो माण्हू ॿियो ई ज़्यादा जास्ती सुठो थी वेंदो आहे, ज़्यादा जास्ती अॻियां निकिरी वेंदो आहे, है न। हिन करे सदा यादि रहे कि असांखे हिकु त हमेशह यादि रखिणो आहे कि असांखे हर हिक खे कोई न कोई दुआ, कोई न कोई शक्ति, कोई न कोई गुण, कोई न कोई सुठी सोच हमेशह सभिनि जे लाइ रखणी आहे। इहे ई सचो गिफ्ट थींदो आहे, हिक ॿिए जे लाइ सुठो सोचण ई गिफ्ट थींदो आहे।
जेके माण्हू आशीर्वाद ॾई चईंदा आहिनि। आशीर्वाद कोई पेरे पाइण सां ई आशीर्वाद न ॾिबो आहे। आशीर्वाद सिर्फ़ु वॾा ई न ॾेई सघंदा आहिनि। आशीर्वाद सिर्फ़ु भॻवान ई न ॾेई सघंदो आहे। हर हिक खे आशीर्वाद ॾेई सघंदो आहे, है न। हर हिक खे आशीर्वाद ॾेई सघंदो आहे। हर हिक ॿिए जे लाइ सोचंदो कि भई हिन जो कल्याण थिए, इहो ई आशीर्वाद आहे। तव्हांजी सुठी सोच ई आशीर्वाद आहे न, असांजी सुठी सोच ई आशीर्वाद आहे। अच्छा, मीठी मीठी सिखी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सदा स्मृति खे अनुभव जी स्थिति में स्थित करण वारा नंबर 1 विशेष आत्मा ठहो। भाई सदा ये स्मृति रखो, मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मुंहिंजो ये शरीर हिकदमि निरोगी आहे, है न। मां हमेशा ख़ुशि रहण वारी शक्तिशाली आत्मा आहियां। ये स्मृति रखो और इन स्मृति जी स्थिति में स्थित रहो। भई मां शांत आत्मा आहियां, है न। सम्झो तव्हांखे ॾाढो क्रोध थो अचे, ॾाढो गुस्सो थो अचे या ॾाढी अशांती आहे, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, मन में ॾाढा सारा वीचार आलतू फालतू हलंदा आहिनि, त उन समय संकल्प करो मां शांत आत्मा आहियां, है न। मां शांत आत्मा आहियां सिर्फ़ु मुख सां न चओ। उन समय सभु ॻाल्हियूं भॻवान खे ॾेई करे, भॻवान भरोसे सभु कुझु छॾे करे सभिनि जो ई कल्याण थिए, सभी ख़ुशि रहनि, सभी शांत रहनि, सभिनि जा कम ठीक थी वञनि, सभी सभु दुख परेशानियुनि सां मुक्त थी वञनि। ईअं वीचार करे पंहिंजे मन खे शांत करो। या तव्हांखे कोई बि ॻाल्हि अशांत थी करे त हुन में सोचो सभु ठीक थी वेंदो, सभु ठीक थी वेंदो, सभु ठीक थी वेंदो। त ये सोचे सोचे करे असांखे पंहिंजी स्थिति खे शांत ठाहिणो आहे, सिर्फ़ु चइणो न आहे। जीअं भक्ति मार्ग में माण्हू छा चईंदा आहिनि, सिर्फ़ु वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा राम राम, है न। इहे जपण सां कुझु न थींदो, लेकिन उहा वाहिगुरु केरु आहे, वाहिगुरु किथे रहंदो आहे, तव्हांखे कहिड़ो दुख परेशानी आहे जो वाहिगुरु 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 करो था, कृष्णा 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 करो था, है न। वो दुख, वो परेशानी जो हल छा आहे, इलाज छा आहे, उहो असांखे भॻवान खे यादि करे उनखे ॿुधाइणो आहे। ऐं उहा उनखे शांत करण जो जेको संकल्प आहे, जेकी सोच आहे, उहा धारण करणी आहे न। कलाकु वाहिगुरु चईंदा, उन खां पोइ वापसि सां उहा ई ॻाल्हि तव्हांखे परेशान कंदी, है न। कलाकु कंहिं बि नाम रूप में तव्हां भॻवान खे यादि कयो, सिमरन कयो, वापसि उहा ई ॻाल्हि तव्हां वटि ईंदी। त हुन ॻाल्हि खे ख़तमु करण जो छा मतिलबु छा तरीक़ो आहे, है न। त उहो तरीक़ो, उहो संकल्प, उहो मत जो भॻवानु असांखे ॾींदो आहे, उहो सम्झ, उहा अगरि तव्हां कलाकु भॻवान खे यादि करे उनजो कोई न कोई रास्तो कि हा भई हीअं हीअं, तॾहिं तव्हांखे शांती मिलंदी, है न। तॾहिं उहा ॻाल्हि ख़तमु थींदी। त बाबा जी चवनि था कि सदा सिर्फ़ु कंहिंजो नाम जपण सां कुझु न थींदो। मां शांत आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा चइण सां कुझु न थींदो, लेकिन हुन शांती जी स्थिति में स्थित रहणो आहे, है न। उहो सुख जी स्थिति में स्थित रहणो आहे, उहो ख़ुशी जी स्थिति में स्थित रहणो आहे। स्लोगन आहे, बुराई जी रीस के छॾे अच्छाई जी रेस करो। बुराई जी रीस के छॾे करे अच्छाई जी रेस करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।